मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा एडिटोरियल ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जे अहम ख़बरुनि जो सुर्खियूं अवां जे समातुनि ताईं पहुचाईंदो थो हलां। सिंध जे शहर मोरो में ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जो जलसे में हुरन जे रूहानी पेशवा ऐं GDA जे सरबराह पीर पागारे ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ जी दोस्ती इदारनि खे तबाह करे छॾियो आहे। हुक्मराननि जा कम अदलिया पई करे। इहो मञणो पवंदो त पंजाब में तरक़ियाती कम थिया आहिनि, पर सिंध में तरक़ीअ जे नाले ते करप्शन कई वई आहे। जलसे खे ख़िताब कंदे अॻवाननि इहो बि चयो त ईंदड़ चूंडुनि में ज़रदारीअ वारी डुगडुगी नाकाम थींदी, इंतकामी कार्रवाइयुनि जो हिसाब वरितो वेंदो। नौकरियुनि ते जियालनि लखें रुपया वसूल कया आहिनि। सिंध में हर तरफ़ बर्बादी नज़र अचे थी। रस्ता तबाह आहिनि। आबादगारनि जो अहिड़ो इस्तेसाल कयो वियो आहे जंहिंजो मिसाल माज़ी में किथे बि नथो मिले। राओ अनवार ज़रदारीअ जो फेवरेट कलर आहे। ज़रदारीअ जे हुकुम ते माण्हू क़त्ल करे थो। अॼु जी ॿी बि अहम ख़बर आहे त उन जी बि सुर्खी अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त नाअहल कंदड़नि खां अवाम पलांद वठंदो। 70 सालनि खां जारी ख़तरनाक रांदि ख़तम न थी त मुल्क खे ख़तरा लाहक थी वेंदा। 70 सालनि जी तारीख़ खे तब्दील करे छॾींदासीं। मुख़ालिफ़ मूंखां इंतकाब वठणु चाहिनि था, डिॼण घबराइण वारो न आहियां। आम चूंडुनि में एम्पायर जी आंगुर वारनि जा बैलेट बॉक्स ख़ाली निकिरंदा। हाणे अवां जे समातुनि ते अहम ऐं तफ़सीली ख़बरूं। जीअं सिंध क़ौमी महाज़ आरिशर ग्रुप जो पैदल सिंध मार्च डॉक्टर मीर आलम मरीअ जी अॻुवाणीअ में हूसड़ीअ मोड़ अदुल नूनारी ऐं खथड़ मां थींदे सेरी पहुची वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते मक़ामी सियासी समाजी अॻुवाननि तोड़े आम शहरियुनि मार्च जी आजियां करे गुलनि जी वर्खा कई। जॾहिं त मार्च खे शम्सुद्दीन शोरो, अब्दुल वाहिद विको, कयूम राहिमो, मुमताज़ मौलाई ऐं ॿियनि आजियाणो कयो। उन मौक़े ते मीर आलम मरी चयो त असां 6 नुक़्ता खणी निकिता आहियूं। इदारनि हथां जबरी गुमशुदगियनि जो शिकार क़ौमी कारकुननि ऐं आम शहरियुनि खे आज़ादु कयो वञे। सिंध मां धारियुनि खे निकाली ॾिनी वञे। मज़हबी दहशतगर्दीअ ख़िलाफ़ कार्रवाई करे अक़लियतनि सां थींदड़ नारवा सलूक बंदि कयो वञे। 1991 जे सिंध दुश्मन पाणी ठाह खे रद्द कयो वञे। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं सिंध जी पैदावारी वसीलनि ते सिंध जी मालिकीअ जो हक़ क़बूल कयो वञे। उन मौक़े ते आलिया बख़्शल
सिंधु अमान ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। खानपुर महरमा बि असां वटि ख़बर आहे त खानपुर जे विच शहर में ॾींहं ॾिठे जो मुख़्तियारकार ऑफिस भरिसां जवाबदारनि पोरियत मीर हसन बुक सियाल जे घर ते हमिलो करे पिस्टल जूं गोलियूं हणी संदसि नौजवान धीअ राबेल बक सियाल खे ज़ख़्मी करे छॾियो। बर वक़्त इतलाह मिलण बावजूद खानपुर महर पुलिस वाक़े वारे हंधि न पहुची सघी, जंहिं सबबि जवाबदार आसानीअ सां फरार थी विया। बाद में पुलिस ज़ख़्मी छोकिरीअ खे खानपुर महर जे सरकारी इस्पताल में खणाए आई, जिते ज़ख़्मी छोकिरी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई। वाक़े बाद मक़तूला छोकिरीअ जे माउ नज़ीर पंहिंजो ज़हनी तवाज़न विञाए वेठी ऐं इस्पताल में उभ ॾारींदड़ दाहूं करे रोंदी रही हुई। खानपुर महर पुलिस पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि मक़तूला छोकिरीअ जे वारसनि जो चवणु आहे त असांजो पंहिंजे धुर जे माण्हुनि सां ज़मीन जे तकरार हलंदड़ हो। अंब बक सियाल, अली हसन बक सियाल ऐं ॿियनि जे बच ते जवाबदार अली नवाज़ महर साथियुनि सां गॾिजी असांजे घरनि ते हमिलो करे 20 वरहनि जी राबेल खे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़े बाबति वधीक जांच कई पई वञे। आख़िरी इतलाहनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। होॾां खानपुर महर पुलिस जवाबदार अली नवाज़ महर जी गिरफ़्तारीअ लाइ संदसि ॻोठ ॾंडे ते चढ़ाई करे 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे 2 मोटरसाइकिलूं पिणु खणी आई। ॿिए तरफ़ इलाइक़े में चौबोल आहिनि त जवाबदार अली नवाज़ महर मक़तूला राबेल खे शादीअ लाइ तंग कंदो हो। शादीअ खां इनकार करण ते जवाबदार साथियुनि सां गॾिजी खेसि क़तल कयो। खानपुर महर जी हिकु ॿी असां वटि ख़बर आहे त खानपुर महर वेझो हथियार बंदन घोट खे 4 दोस्तनि समेत अगवा करे वरितो। घोट हिकु दोस्त सां गॾु फरार थियण में कामयाब थी वियो। इतलाह ते पुलिस में थरथलो पइजी वियो। हथियार बंदन कंदकोट जे 2 ऐं 1 ॾहरकीअ वासीअ खे खणी फरार थी विया। ख़बर मूजिबि खानपुर थाणे जे फैज़ू पुलिस चेक पोस्ट जे हद में गुज़िरियल राति देर सां घोट इमामुद्दीन चाचड़ पंहिंजे 4 दोस्तनि अब्दुल वहाब चाचड़, इस्माइल मलक, अब्दुल गफूर चाचड़ ऐं रफ़ीक अहमद चाचड़ सां गॾु महिमान लाइ हंधि बिस्तरा खणण लाइ रक्षा ते सवार थी ॻोठ हाजी ख़ान कलोड़े भरिसां गुज़री रहियो हो त पार्को लुंड रोड ते 15 खां वधीक नामालूम हथियार बंदन रक्षा खे हथियारनि जे ज़ोर ते रोके उन में सवार 5 ॼणनि खे यरकमाल बणाए मोबाइल फोन ऐं खीसे में पियल रोक रक़म फुर करे वरिता। जंहिं बैदि हथियार बंदन 5 खे अगवा करे वरितो। कुझु पंध हलण बैदि घोट इमामुद्दीन चाचड़ ऐं संदसि दोस्त इस्माइल मलक हथियार बंदन जे चंबे मां निकिरी फरार थी घर पहुची विया, जिन शिकारपुर तोड़े खानपुर पुलिस खे इतलाह ॾिनो। इतलाह मिलण शर्त पुलिस में थरथलो मची वियो। शिकारपुर पुलिस जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटालन राति देर सां सरकारी पेरियनि तोड़े पेरी कुतनि जी मदद सां हथियार बंदन जा पेरा खया, जेके पुलिस मूजिबि भरड़ जतोईअ जे ओताक ते वञी गुम थी विया। पुलिस कार्रवाई करे हिकु ओताक खे बाहि ॾेई 5.5 ॼणनि खे शक जी बुनियाद ते खंबे खणी नामालूम हंधि मुंतकिल करे छॾियो। जॾहिं त कंदकोट वासी अब्दुल वहाब चाचड़, अब्दुल गफूर चाचड़, ॾहरकीअ वासी रफ़ीक अहमद चाचड़ जे अगवा जी ख़बर वारसनि ताईं पहुती त घर में कहराम मची वियो। मुग़वियन जे वारसनि मोहम्मद ओस्मान चाचड़, ग़ुलाम मुस्तफ़ा चाचड़, मोहम्मद मिठल चाचड़ ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां इंतिहाई मिसकीन ऐं ग़रीब आहियूं, कंहिं सां बि दुश्मनी नाहे। गुज़िरियल ॾींहुं असांजे नौजवान इमामुद्दीन चाचड़ जी शादी हुई, जंहिं सबबि महिमान आयल हुआ, जिन लाइ इमामुद्दीन पंहिंजे दोस्तनि सां गॾु ॻोठ हाजी ख़ान कलोड़े भरिसां दोस्त जे घरां हंधि बिस्तरा खणण वञी रहियो हो त हथियार बंदन 5 ॼणनि खे अगवा कयो। बाद में इमामुद्दीन ऐं संदसि दोस्त इस्माइल मलक फरार थी घर पहुता। हिननि चयो त असां शिकारपुर पुलिस जी कारकर्दगी मां मुतमइन न आहियूं।
हिननि IG सिंध तोड़े DG रेंजिस खां मुआमरे जो नोटिस वठी नौजवाननि खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते SSP शिकारपुर उमर तुफेल ॿुधायो त मुख़बिरनि जी बाज़ियाबी जे सिलसिले में कानपुर जे कचे में मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं करे कुझु शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो आहे। जल्द मुख़बिरनि खे बाज़ियाब करायो वेंदो। कुबो सईद मां असां वटि ख़बर आहे त कुबो सईद ख़ान वेझो सॾ ते न अचण ते ज़मींदार गोली हणी नौकर खे थॾे ते क़तल करे छॾियो। काल कुबो सईद ख़ान वेझो ॻोठ मीर करम ख़ान बिरोही में ज़मींदार मुनवर अली बिरोही पंहिंजे घर जे नौकर खे ओताक जे अङण ते सॾे TT पिस्टल जो फायर करे 38 वरनि जे ग़ुलाम रसूल उर्फ सदरुद्दीन संधुण खे क़तल करे मौक़े तां फरार थी वियो आहे। अहिड़ो इतला कुबो सईद ख़ान पुलिस खे ॾिनो वियो, जंहिं मक़तूल जे लाश खे पंहिंजे तहवील में वठी कुबो सईद ख़ान इस्पताल आंदो, जिते लाश खे पोस्टमार्टम करण बैदि वारसनि हवाले कयो वियो। जॾहिं त इलाइक़े में चोॿोल आहिनि त जवाबदार ज़मींदार पंहिंजे नौकर खे सॾु कयो, जेको पहिरीं सॾ ते न पहुतो त मथसि पिस्टल जो फायर करे खेसि क़तल कयो वियो आहे। ओॾां मक़तूल जो लाश घर पहुचण ते ग़ोराम मची वियो। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस बि दाख़िल न थी सघियो आहे। जॾहिं वाक़े बाबति कुबो सईद ख़ान थाणे जे SHO मीर मोहम्मद खोसो सां राब्तो करण जी कोशिश कई वई, पर हिन कॉल रिसीव ई न कई। होॾां वॾे मुंशी अमीर ख़ान मक्सी चयो त मक़तूल या वारिस अञा ताईं न आया आहिनि। जीअं वारिस पहुता त केस दाख़िल कयो। हैदराबाद मां असां वटि ख़बर आहे त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स तरफ़ां आसमा जहांगीर खे भेटा पेश करण लाइ हैदराबाद प्रेस क्लब में तज़ियती मेड़ाको कोठायो वियो। मेड़ाके में आसमा जहांगीर जी तस्वीर आॾो गुल रखी ॾिया ॿारे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते आसमा जहांगीर जे साथी नामियारे सहाफ़ी ऐं इंसानी हक़नि जे अॻुवान हुसैन नक़ी चयो त हैदराबाद जो इंसानी हक़नि लाइ वॾो किरदारु आहे। इंसानी हक़नि जे हवाले सां सभ खां वॾी पहिरीं कॉन्फ्रेंस बि हैदराबाद में थी हुई। हैदराबाद समेत सॼे सिंध इंसानी हक़नि लाइ जाखोड़ करण में अॻियां रही आहे। HRCP जा सभ खां वधीक कोवर ग्रुप बि सिंध में ठहिया आहिनि। आसमा जहांगीर उन वक़्त बि जमहूरियत ऐं इंसानी हक़नि जी ॻाल्हि कई हुई जॾहिं पाकिस्तान में ज़ियाउल हक़ जो दौर हो। आसमा जहांगीर जो वालिद बि सदाई असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर में रहियो ऐं हू उसूल पसंद सियासतदान हो। हिन चयो त आसमा जहांगीर इंसानी हक़नि समेत जमहूरियत जी बहालीअ लाइ जिदोजहद कई। हिन जेलनि में तशदुद बि सठो। हिन औरतुनि ॿारनि जे हक़नि ऐं उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ जिदोजहद कई। आसमा दुनिया में पाकिस्तान जी सुञाणप हुई। दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि जा माण्हू शायदि पाकिस्तान खे एतिरो न सुञाणींदा हूंदा जेतिरो हू आसमा जहांगीर खे सुञाणनि था। उन मौक़े ते HRCP जे अॻुवान असद इक़बाल भट्ट, प्रोफेसर इमदाद चांडियो, एडवोकेट शब्बीर शर, पाकिस्तान फिशर फोक फोरम जे अॻुवान सईद बलोच, हैदराबाद प्रेस क्लब जे सदर ख़ालिद चांडियो, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻुवान कामरेड इक़बाल इमदाद खोसो, प्रोफेसर याकूब चांडियो ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। रतोदेरो जी बि ख़बर असां वटि आहे त 2.5 महीना अॻु रतोदेरो पुलिस चौक भरिसां हथियार बंदनि जे फायरिंग में क़तल थी वियल 2 सगन भाउरनि सरफराज़ ऐं शकील जूणजे जे क़तल में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बाद आज़ाद करण ते रतोदेरो पुलिस ख़िलाफ़ मक़तूलनि जे वारिसनि औरतुनि समेत पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन नारेबाज़ी कंदा रतोदेरो बाईपास रोड ते पहुता, जिते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे छॾियो ऐं रोड ते धरणो हणी वेही रहिया, जंहिं सबबु ट्रैफ़िक बंदि थी वई। रोड खोलाइण लाइ जॾहिं SHO रतोदेरो कलंदर बख़्श सूमरो धरणे वारे हंधि पहुतो त पुलिस अहलकारनि ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं पुण थियूं, जंहिं बाद SHO रतोदेरो थाणे तां पुलिस अहलकारनि जी वधीक नफ़री तलब करे वरिती। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मक़तूल भाउरनि जे वारिसनि सलीमा ख़ातून, कामला ख़ातून, नबाब ख़ातून, सरदारा ख़ातून, नज़ीरा ख़ातून, अख्तर ख़ातून, मरियम ख़ातून, रास्ता ख़ातून, ज़मीर जूण जो, अहमद अली जूण जो, असलम जूण जो,
पीरल जूणे जो मौलवी उर्स मोहम्मद जूणे जो ऐं ॿियनि चयो त 2.5 महीना अॻु हथियारबंदनि जी फायरिंग में असांजे 2 गभरू नौजवाननि सरफराज़ ऐं शकील जूणे जो खे बेगुनाह गोलियूं हणी क़तल कयो वियो। उन क़तल जे वारदात में जोया बिरादरी जो जावेद जोयो, इमरान जोयो समेत ॿिया मुलवस हुआ। पुलिस उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे 20 लख रुपया रिश्वत वठी खेनि आज़ादु करे छॾियो आहे, पर असांखे हिन वक़्त ताईं इंसाफ़ नाहे मिलियो। उन सिलसिले में SHO रतोदेरो कलंदर बख़्श सूमरे चयो त मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ थींदो। अॻु में FIR नामालूम माण्हुनि मथां दाख़िल कराई वई हुई। हाणे फरियादी धुर FIR में जंहिंजा नाला दाख़िल कराइण चाहींदा, असां उन नोयत जी FIR दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कंदासीं। बाक़ी जवाबदार धुर खां पैसा वठी आज़ादु करण जो इल्ज़ाम ग़लति ऐं बेबुनियाद आहे। SHO रतोदेरो पारां मुज़ाहिरीन खे अहिड़ी ख़ातिरी कराइण बैदि धरणो ख़त्म करायो वियो। हैदराबाद मां असां वटि एहतजाज जी ख़बर आहे त वाटर कमीशन जे चेयरमैन तरफ़ां सिंध सरकार खे वासा मुलाज़िमनि खे पघारूं जारी करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हैदराबाद में वासा मुलाज़िमनि तरफ़ां सेवरेज निज़ाम बंदि करण सबबि शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा गंदे पाणीअ हेठि अची विया। शहरियुनि म्यूनिसिपल कमिश्नर जो पुतलो साड़े एहतजाज कयो। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटीअ जे ज़ेली शोबे वासा जे मुलाज़िमनि 6 महीननि खां पघारूं न मिलण ते रोज़ सुबुह 10 वॻे खां मंझंदि 1 वॻे ताईं एहतजाज तौरु सेवरेज निज़ाम बंदि करण जो सिलसिलो शुरू कयो आहे, जंहिं सबबि कदमगाह वारे इलाइक़े ऐं स्टेशन रोड वटि गटर जो गंदो पाणी बीह रहियो आहे, जेको स्टेशन रोड जे दुकाननि में दाख़िल थी वियो आहे, जंहिं सबबि कदमगाह ऐं स्टेशन रोड वटि कारोबारी सरगर्मियूं मुतासिर थी वयूं आहिनि। लाॻीतो 3 कलाक सेवरेज निज़ाम बंदि हुजण सबबि नया पुल, कोहनूर चौक, मेमन अस्पताल, किलाहत मार्केट, गुरुनगर, इस्लामाबाद चौक, पिंजरा पुल, गुडस नाको, अलाहाबाद चंड ॻोठ, टंडो यूसुफ रोड, जानी शाह पाड़े, 3 नंबर तलहा, टंडो तैयब, टंडो आगा, मिसरी शाह पाड़े समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गटरनि जो पाणी बीठल आहे। होॾां हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी एम्प्लॉइज़ यूनियन तरफ़ां 7 ॾींहं बि लतीफ़ाबाद जे तुलसीदास पंपिंग स्टेशन वटि अलामती बुख हड़ताल कई वई, जंहिं दौरान 3 कलाक सेवरेज निज़ाम बंदि कयो वियो। एम्प्लॉइज़ यूनियन जे अॻवान नियाज़ हुसैन चांडियो, अब्दुल मजीद बिलावल ऐं ॿियनि चयो त असांखे 6 महीननि जूं पघारूं नाहे न मिलियूं ऐं वासा जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे 6 महीननि खां पेंशन नाहे मिली, जंहिं सबबि परेशान आहियूं। इंतज़ामिया मसइलो हल न कयो त हाणे सेवरेज निज़ाम मुकमल बंदि कंदासीं। राब्तो करण ते वासा जे MD मसूद अहमद जुमानी ॿुधायो त मूं वासा मुलाज़िमनि जी पघारुनि वारो मसइलो वाटर कमीशन जे सरबराह जस्टिस रिटायर अमीर हानी मुस्लिम आॾो रखियो त वासा जूं वफ़ाक़ी तोड़े सूबाई खातनि ॾांहुं लॻभॻि 37.5 करोड़ रुपया रहतूं आहिनि, जंहिं सिंध हुकूमत खे हिदायत कई त वासा खे वासा मुलाज़िमनि जूं पघारूं ॾिनियूं वञनि। वाटर कमीशन जे सरबराह जे अहिड़ी हिदायत खां पोइ कुझु ई ॾींहं अंदरि मुलाज़िमनि खे पघारूं मिली वेंदियूं। ॿिए तरफ़ जस्टिस रिटायर अमीर हानी मुस्लिम पंहिंजे रिपोर्ट जे पेरा नंबर 14 में वाज़े ॼाणायो आहे त हैदराबाद में वासा मुलाज़िमनि खे केतिरनि ई महीननि खां पघारूं ऐं पेंशन न पई मिले। सेक्रेटरी खे हफ़्ते में पघारूं ऐं पेंशन जारी करण जो चयो हो। बल्दियात खाते ऐं HDA में पघारुनि बाबति कुझु ख़दशा आहिनि। HMC ऐं कासिमाबाद म्यूनिसिपल कमेटी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि। गंदो पाणी रोडनि ते बीठल आहे, जंहिं सबबि स्कूल वेंदड़ ॿार ऐं नमाज़ पढ़ण लाइ वेंदड़ शहरी परेशान आहिनि। सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां अहम ख़बरूं समात फरमाए रहिया आहियो। उमरकोट ज़िले जी हिकु अहम ख़बर बि अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। उमरकोट ज़िले में बि हिकु ताजमहल ठही चुको आहे। जहिड़ीअ रीति शाहजहान पंहिंजे घरवारी मुमताज़ बेगम जी मोहबत में अज़ीम यादगार ताजमहल जोड़ाए मोहबत जो मिसाल क़ाइमु कयो हो, अहिड़ी रीति ज़िले उमरकोट भरिसां धेबो जे अब्दुल रसूल पल्ली पंहिंजे घरवारी
मरहूम मरियम जी मोहबत में पंहिंजे ई ॻोठ जे क़ब्रस्तान में ताज महल जे तिर्ज़ ते यादगार जोड़ाए हिकु नई तारीख़ रक़म करे छॾी आहे। हिकु नंढड़े ॻोठ जो ही ताज महल हू बहू आगरे जे ताज महल जे तिर्ज़ ते जोड़ियल आहे। लखें रुपयनि जी लागत सां लॻभॻि 1 साल जी महिनत बैदि जुड़ी रास थियल ही नऊं ताज महल ॾिसण वारनि लाइ दिलचस्पीअ जो बाइस बणियल आहे। रोज़ानो केतिरा ई माण्हू मोहबत जे हिन यादगार खे ॾिसण लाइ अचनि था ऐं हिन ताज महल खे हिन ई इलाइक़े जे कारीगरनि वॾी महारत सां तामीर कयो आहे। मक़ामी कारीगरनि जी हिन फ़न ऐं शाहकार खे ॾिसी वाह वाह करण ऐं दाद ॾियण ते मजबूर थी वञनि था। ही नऊं ताज महल जोड़ाईंदड़ अब्दुल रसूल पली जे ॾिठल ख्वाब जी साबिया आहे ऐं उनखे नालो बि ताज महल जो ई ॾिनो वियो आहे। हिन नए ताज महल खे तामीर कराईंदड़ अब्दुल रसूल पली आगरा वञी मुग़ल बादशाह जो जोड़ियल ताज महल पिणु ॾिसी चुको आहे। संदसि घरवारी मरियम जी 2015 में वफ़ात थी। उन खां पोइ ॾिठल ख्वाब पूरो करण जो ख़्यालु पैदा थियो त हू शाहजहान वांगुरु घरवारीअ जे मज़ार ते उन जहिड़ो ई ताज महल जोड़ाए जीअं संदसि मुहबत जूं यादूं हमेशह ताज़ियूं रहनि। उन कम खे हू पायाई तकमील ते पहुचाए चुको आहे। बहरहाल हिन इलाइक़े में ही नऊं ताज महल ठहिण हिकु नई तारीख़ जुड़ण जो आगाज़ आहे ऐं इंतहाई अहमियत जोॻो पिणु आहे। ताज महल जोड़ाईंदड़ अब्दुल रसूल पली तइलीमी लिहाज़ खां MA ऐं LLB आहे ऐं ज़मींदारी पेशे सां पिणु लाॻापियल आहे। ॻोठ में संदसि 150 एकड़ ज़मीन संदसि आमदनीअ जो ज़रियो आहे। हिन 1983 में MRD जे तहरीक में पिणु भरपूर हिसो वरितो, जंहिंजे करे खेसि 1 महीने जे लाइ उमरकोट जेल में सज़ा पिणु काटणी पई। लेकिन हिन वक़्तु हू सियासी दुनिया खे अलविदा करे सूफ़ी मंश बणिजी सिर्फ़ ज़िक्र फ़िक्र ऐं मुराक़बनि जी दुनिया में मशग़ूल रहे थो। अब्दुल रसूल पलीअ जो ॾाॾो अब्दुल अलीम पली लॉर्ड माउंट बेटन जो वेझो दोस्त हो ऐं पंहिंजे दौर जो मशहूरु तोपची ऐं शिकार करण जो बि माहिर हो, जेको हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ ॿेलनि ऐं जबलनि में शींहं जो शिकार लॉर्ड माउंट बेटन सां गॾु कंदो हो। उन करे यादगार तौरु अॼु बि संदसि तस्वीर लंडन जे हिकु वॾे म्यूज़ियम में मौजूदु आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जे दुनिया में ॻाल्हाईंदे अब्दुल रसूल पली चयो त इहो ख़्याल से हिकिड़ो मूं ख़्वाब ॾिठो जंहिंमें उन वक़्तु सभु ठीकु ठाक ज़िंदगी बि नॉर्मल हुई त ताजमहल असांजे क़ब्रस्तान में को ठहियो पियो आहे ऐं पोइ तक़रीबन 5-7 साल थी इंतकाल थियो ऐं उन खां पोइ मूं उन खे उन नमूने ठारायो ऐं अलाह जे फज़ल सां ई जुड़ी रास थी वियो ऐं इहो ताजमहल उते आगरे में बि ॾिसी आयुसि। पोइ नक्शो खणी पोइ उन हिसाब सां मूं हिते बि ठाहियो। न को इंजीनियर हो न को कारीगर हो, हिते ॻोठ जा ई मिस्त्री हुआ, उन्हनि बि हू बि अलाह जे फज़ल सां इहो नक्शो ठहियो। बाबा मरियम सां जेका मोहबत शुरू खां हुई या शादी खां पोइ पैदा थी? साईं अरेंज मैरिज हुई असांजी, कोई लव मैरिज कोन हुई। शादी खां पोइ जेको कंहिं अलाह वारे सां असांजी सोहबत थी, उनजी मोहबत सां इहा मोहबत वधी ऐं उन खां पोइ अलाह जे फज़ल सां असांजो तमामु घरू ज़िंदगी मोहबत वारी रही ऐं उन इंतकाल खां पोइ इहो असां ताजमहल जोड़ायो। तव्हां पोइ शादी कई कोन कई? न साईं, उहा हिकिड़ी शादी, हिकिड़ी नियाणी आहे। अच्छा, पुट हिकिड़ी नियाणी शादीशुदा आहिनि? शादी खां न शादीशुदा आहिनि सभु जी। अच्छा, हिन जे ठाहिण खां पोइ ॻोठ वारनि या तव्हांजे दोस्तनि अहबाबनि ख़ुशी इज़हार कयो त हिकिड़ो असांजे इलाइक़े में ताजमहल ठही वियो आहे, परे परे खां माण्हू ॾिसणु अचनि था ऐं जेकॾहिं को घोट कुंवार शादी थिए थी उहे बि अची हुते फ़ोटो कढाइनि था ऐं उहो जॾहिं उहो नेट ते ॾियनि था त उतां हींअर ताज़ी वॾी हिकिड़ी शादी हुई घोट कुंवार जी, हुन नेट ते ॾिनो त हुनखे जवाबु मिलियो इहो त इंडिया में आगरे में आहे। हुन चवंदा हाणे असांजे ॻोठ में ठही वियो आहे। अच्छा, तव्हां कीअं महसूसु था कयो? दिली सुकून मिले थो ऐं ख़ुशी थिए थी ऐं त हीउ हिकिड़ो यादगार ठहियो आहे मोहबत जो ऐं अलाह वारे जे हवाले सां ठहियो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं ॿाहिरि हुनजो कतबो बि लॻो पियो आहे आदर साहिब जो सिलसिलो जेको आहे नक्शबंदीअ सिलसिलो हुनजो, ऐं उनजी दुआउनि सां उनजी ज़रिए सां इहा रूहानी मोहबत असांजी पैदा थी। जिस्मानी मोहबत सिर्फ़ु जिस्म ताईं हूंदी आहे, रूहानी मोहबत रूह खे मौत आई कोन्हे, उहो त इंतकाल खां पोइ बि ज़िंदा हूंदो आहे। तंहिंखां पोइ असांखे सुकून महसूसु थिए थो जहिड़ो असीं पाण में गॾु वेठा आहियूं
ऐं हिते अचूं था त ईअं महसूसु थिए थो जहिड़ो असीं गॾु ई वेठा आहियूं। हाणे हिन खे वधीक थोरो सुधार हुजे, कॾहिं गवर्नमेंट पार्क वग़ैरह आहे, थोरो घणो कमु रहियल आहे। उन समाज में इहो आहे त साईं नफ़रतूं ख़तमु करियो, मुहबतूं वधायो। असांजो जेका सिंध हुई उन में अॼु खां 20 साल पहिरीं फ़िरका त ठहियो, पर मज़हबनि जी पाण में मुहबत हुई। असां हिक ॿिए वटि ईंदा वेंदा हुआसीं। हाणे जेको इहो सिलसिलो असांजो ज़िक्र फ़िक्र अलाह वारा ख़तमु थी विया आहिनि। हर मज़हब मां अलाह वारा विया हलिया आहिनि। अलाह वारा जेको मज़हबनि खां मथां हूंदा आहिनि, जॾहिं उहे हलिया विया आहिनि, उन्हनि जो ॾुकार आयो आहे त पोइ असां में नफ़रतूं पैदा थियूं आहिनि। हाणे घर घर खे खाए पियो, को कंहिंसां कोन्हे। ईअं न हुअणु खपे। अलाह जो ज़िक्र ऐं अलाह वारे सां तालुक़ु, हर मज़हब वारे खे मुंहिंजो इहा अपील आहे त जेको पंहिंजे मज़हब में जेको अलाह वारो आहे उन सां तालुक़ु जोड़ियो, तव्हांजी दिलि ज़िंदा थिए, रूह ज़िंदा थिए। जॾहिं रूह ज़िंदा थींदो त पोइ हमें मुहबतूं पैदा थींदियूं, नफ़रतूं ख़तमु थी वेंदियूं। नऊं ताजमहल जोड़ाए नई तारीख़ रक़म कंदड़ अब्दुल रसूल पली जो चवणु आहे त पंहिंजे घरवारीअ जे यादि खे ताज़ो रखण लाइ मूं हीअ ताजमहल जोड़ायो आहे। हिन जी तकमील ते मूंखे तमामु घणो सुकून ऐं ख़ुशी महसूसु थी रही आहे। हीउ समूरो कमु ख़ालिस मुहबत जी हिकु निशानी आहे। मूं हिन कम लाइ सकाफ़त खाते या इनफ़रादीअ तौरु कंहिंखां का मदद न वरिती आहे ऐं न ई उन लाइ कंहिंखां कुझु चाहियां थो। बसि हीउ मुंहिंजो मुहबत जो यादगार आहे। अञा बि हिन महल जी ख़ूबसूरतीअ जे लाइ बिना कंहिं मदद जे वधीक कोशिशूं आख़िरीअ दम ताईं कंदो रहंदुसि, छो त हिन यादगार सां मूंखे बेपनाह मुहबत आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं अवां जे समातुनि ताईं ई पहुची रहियूं आहिनि। हाणे अवां जे समातुनि ताईं चूंड मज़मून पहुचाईंदासीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां जे समातुनि ताईं पहुचायूं था चूंड मज़मून। ऐं चूंड मज़मूननि खां अॻु में अहम एडिटोरियल बि असां अवां जे समातुनि जे लाइ चूंड कयो आहे। एडिटोरियल में लिखियलु आहे त सरकारी फंडनि में गड़बड़ पुछाणे जी ज़रूरत। सिंध में सरकारी सतह ते जारी थींदड़ फंडनि जो इस्तेमालु असां वटि कहिड़ीअ रीति थींदो आहे, उन जो अंदाज़ो शहरी तोड़े ॿाहिराड़ी वारे तरक़ीअ मां लॻाए सघिजे थो। मौजूदा सरकारी इदारनि जी हालति मां बि इहो अंदाज़ो लॻाइणु ॾुखियो न आहे त आख़िर उन्हनि फंडनि जो बहितर इस्तेमालु असांखे नज़र छो नथो अचे। काल्ह खे आयल हिकु रिपोर्ट मूजिबि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख कोटड़ीअ में डिस्ट्रिक्ट बार जाम शुरू खे ख़िताब कंदे चयो आहे त सरकारी फंड जारी थियण खां पोइ गुम थी वञनि था। सरकारी सतह ते जेके बि फंड जारी थियनि था उहे वाक़ई बि आम माण्हूअ जे बहितरीअ लाइ इस्तेमालु थींदे नज़र नथा अचनि। मुल्क में वधंदड़ करप्शन ऐं माल मेड़ण वारनि रवैयनि सबबि असांजे समाज में हालति इहा थी वई आहे जो हर सतह ते सरकारी फंडनि जो इस्तेमालु उन्हनि वज़ीरनि ऐं मुशीरनि जे तरक़ीअ लाइ थी रहियो आहे जेके अवाम जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। जेकॾहिं असांजा वज़ीर ऐं हुक्मरान उन्हनि फंडनि जो बहितर नमूने ऐं मुनसिफ़ाणे नमूने इस्तेमालु कनि त अवामी सतह जा केतिरा ई मसइला हल करे सघजनि था। हिन वक़्त ताईं असीं इहो बि ॾिसी चुका आहियूं त कहिड़ीअ रीति असांजा चूंडियल नुमाइंदा करप्शन जे केसनि में अदालतुनि में पेश थींदा रहिया आहिनि ऐं उन्हनि खे उतां सज़ाऊं बि ईंदियूं रहियूं आहिनि। तंहिं करे इहो अमल उन ॻाल्हि जो ओञाण आहे त फंड ग़ाइब थी रहिया आहिनि या वरी उहे लेप्स थी वेंदा आहिनि। जॾहिं त सरकारी सतह ते फंड जारी थियण जो मक़सदु ई उहो हूंदो आहे त कंहिं बि रीति अवाम जे बुनियादी मसइलनि खे हल कयो वञे। सिहत वारे शोबे खां वठी तइलीम ऐं ड्रेनेज तोड़े इंफ्रास्ट्रक्चर लाइ जारी कयल फंडनि जो इस्तेमालु सदाईं वक़्ताइतो न थींदो आहे। तंहिं करे अॼु बि अवाम जा बुनियादी मसइला जीअं जो तीअं आहिनि, जंहिं करे ॾींहों ॾींहुं अवाम जी हालति ख़राबु थींदी रही आहे। असीं सम्झूं था त सरकारी सतह ते जेके बि माण्हू फंड फमाइण में मुलवस आहिनि उन्हनि खां पुछाणो करण जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि खां उहे फंड रिकवर करण बि लाज़मी आहिनि, छाकाणि त उहे पैसा अवाम जा आहिनि, उहे पैसा अवाम जी तरक़ीअ जा पैसा आहिनि। तंहिं करे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सरकारी फंडनि में थींदड़ करप्शन जो पतो लॻाए उन्हनि खे अवाम ते ख़र्च कयो वञे। एडिटोरियल जो ॿियो हिसो आहे त मिठी सिविल इस्पताल में फ़ौत थींदड़ ॿारड़ा। गुज़िरियल कुझु सालनि खां मिठीअ जे सिविल इस्पताल में
में ॿारनि जे फ़ौत थियण जूं ख़बरूं लाॻीतो अची रहियूं आहिनि। हिन वक़्त ताईं सभई ॿारड़ा मौत जो खाज थी चुका आहिनि, पर सरकारी सतह ते कंहिं बि रीति उन मसइले खे हल करण लाइ कोशिशूं न वरितियूं वयूं आहिनि। रुगो 1.5 महीने में ई हिन वक़्त ताईं 72 ॿारड़ा फ़ौत थी चुका आहिनि। काल्ह आयल हिकु रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त 4 ॿारड़ा फ़ौत थी चुका आहिनि, जॾहिं त गुज़िरियल साल ज़िले में 540 ॿारड़ा फ़ौत थी विया हुआ। मिठी अस्पताल में हिन वक़्तु हालत इहा आहे जो न्यूट्रिशन वारा वार्ड बि बंदि थी विया आहिनि। हूअं त आम तौर ते जॾहिं मिठी अस्पताल में ॿारनि जे फ़ौत थियण जूं ख़बरूं ईंदियूं आहिनि त उहो चयो वेंदो आहे त खुराक जी खोट जो मसइलो आहे, पर रुगो उहो मसइलो बि न हूंदो आहे। इंसानी सिहत सां लाॻापियल ॿिया बि कई मसइला हूंदा आहिनि, उन्हनि खे जांचण जी कोशिश ई न कई वई आहे। हिन वक़्त ताईं रुगो खुराक जी खोट वारा उज़ुर ॼाणाए ॼण त उन मसइले खे कन लाटार कयो वञे थो। मिठी अस्पताल में ॿारनि जे वार्ड खे बि बहितर करण जी ज़रूरत आहे। उनखां सवाइ उतां जे औरतुनि लाइ के अहिड़ा प्रोग्राम बि शुरू कजनि जिन वसीले उन्हनि खे इहा जागरता मिली सघे त कहिड़ीअ रीति पंहिंजो ख़्यालु रखे ॿारनि खे वधीक तकलीफ़ुनि खां बचाए सघनि थियूं। मिठी अस्पताल में जेके सिहत जूं सहूलियतूं आहिनि उहे असांखे सारियूं पियूं आहिनि। तंहिं करे सिंध हुकूमत खे घुर्जे त इहा वधि खां वधि उन्हनि अस्पतालुनि में ॿारनि वारे वार्ड ते ध्यानु ॾे त जीअं वधीक ॿारनि खे मौत खां बचाए सघिजे। अॼु जो चूंड कयल मज़मून आहे त असीं लोचियूं लोह में शौकत लोहार जी तहरीर आहे ऐं उनजो उनवान आहे त सिंध जा मअदनी वसीला ऐं ख़ुशहालीअ वारो ख्वाब। शौकत लोहार पंहिंजे मज़मून में लिखे थो त कुझु वक़्त खां वठी थर असांजे बहस जो मर्कज़ पे रहियो आहे, उन करे न त उते मुसलसल ॾुकार वारी हालत हावी रहे थी। माल मता वण टिण ॿूटा ऐं पखी पखण सभु उन ॾुकार जे वर चढ़ियल आहिनि। बुख ऐं उञ जे करे मौत जो राकास उते रक़्स कंदो रहियो आहे, पर उते लाहे त उते कारे सोन नाले के खज़ाना निकिता आहिनि। सोन कॾहिं बि कारो कोन थींदो आहे। सोन जी घणाई अलबत माण्हुनि जे दिलनि खे कारो ज़रूरु करे छॾींदी आहे। थर जेको सिंध समेत पूरी दुनिया जे लाइ कुदरत जो हसीन अजाइब घर पे रहंदो आयो आहे, उते मींहं वसण खां पोइ चरागाहुनि जेके गाह फुटी गुलज़ार थियनि था ऐं मोरनि जा टहूका ॿुधण अचनि था, उहे कंहिं बि हसास दिलि खे मोहण लाइ काफ़ी आहिनि। शहरी ज़िंदगीअ जे संघरनि मां सवा घड़ीअ लाइ माण्हू जॾहिं फितरत सां बखां बख थिए थो तॾहिं उन जे अंदर जी फितरत बि थर जे हुस्नाकिन जहिड़ी थियो वञे। कारो सोन उर्फ़ कोयलो जंहिंजा वॾा वॾा ज़ख़ीरा तक़रीबन थर जे अध खां मथे हिसे हेठि दफ़न थियल आहिनि ऐं उहे ईंदड़ वक़्त में खोटे कढण जा सांभा थी रहिया आहिनि। उन सां हेतिरी तरक़ी थियण जूं माण्हू लंडन ऐं पेरिस वञण बजाए मिठी ऐं इस्लाम कोट घुमण लाइ ईंदा। ख्वाब ॾिसण ऐं ख्वाब ॾेखारण मथां का पाबंदी कोन आहे। इहे बि सावा चोंच ख्वाब जॾहिं ऋण जे रहवासियुनि खे ॾेखारजनि था त उन्हनि जे डरा ॾेई वियल अखियुनि में हिकु लम्हे लाइ नमी अची वञे थी। गांधी पंहिंजे आत्मकथा में लिखियो आहे त साइंसदान जेकॾहिं कोशिश कनि त समुंड जो ॿियो छेड़ो ॻोल्हे सघनि था, पर माण्हुनि जे लालच जो ॿियो छेड़ो लभण नामुमकिन आहे। जहिड़े नमूने असां वटि ईस्ट इंडिया कंपनी ऐं अमेरिका ऐं अफ्रीका में वर्जीनिया न्यूरो कंपनीअ जोड़ियूं हुयूं ऐं उन्हनि जो ख़ालिस मक़सदु वापारु हो। उन खां घणो अॻु में मसीहियत जे फैलाइण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा मिशनरी मज़हबी वफ़द ॾुरान ॾेहनि ॾांहुं मोकिलिया वेंदा हुआ ऐं उन्हनि जो मक़सदु उन्हनि ॾोराउनि ॾेहनि जे माण्हुनि जी ज़िंदगी में झाती पाए उन्हनि खे मसीही मज़हब इख़्तियार करणु ऐं उन जा फ़ाइदा ॿुधाइणु हो ऐं उन्हनि मज़हबी पेशवाउनि में के सिधी अणसिधीअ तरह उन्हनि क़ाबिज़ थींदड़ कंपनियुनि जा जासूस या छाड़ता हूंदा हुआ जेके संदुनि आमद लाइ माहौल खे साज़गार बणाईंदा हुआ। सिंध जे तक़रीबन सभिनी मदनी वसीलनि वारनि हंधनि ते ईअं ई थियो आहे ऐं थर उन लाइ हाणोकिन तब्दीलियुनि जो हिकु केस स्टडी हिकु अक्स आहे। थरी माण्हू पंहिंजे अंदरि ऐं ॿाहिरि में हिकु जहिड़ो आहे। हिन जो गुज़र सफ़र माल मताओ ऐं फितरत सां अण मिट रिश्तो ऐं पंहिंजे कुंभट
ऐं फोग जे वण सां मोहबत जे अलमीअ प्यार में गुज़री वञे थो। हिन जी पूरी ज़िंदगी जी पूंजी हिकु थूअर, हिकु कंडी जो वण, हिकु झूपो, हिकु थर जो गांवचर आहे। उन वटि के माल मडियूं ऐं बैंक बैलेंस ऐं थुलनि टायरनि वारियूं गाॾियूं कोन हुजनि थियूं। उन खां अलावा हू ज़मीन ऐं आसमान खे साक्षी बणाए पंहिंजी ज़िंदगीअ खे पलर ते पलजण लाइ छॾे ॾिए थो। हिन वटि न ई की महल माड़ियूं आहिनि, न ई पंहिंजे अंदर में पत्थर जी दिलि हूंदी आहे। हूअ शहरी ज़िंदगीअ जे चालाकियुनि ऐं घण पढ़ियलनि जे ॾुखियुनि ॻाल्हियुनि खे सम्झी कीन सघंदो आहे। जेकॾहिं दुनिया जा मसइला पढ़ण लिखण सां हल थियनि हा त दुनिया बारूद जो ढेर बणिजनि बजाए गुलाबनि जो खेत हुजे हा। दुनिया जूं बहितरीन यूनिवर्सिटियूं अमेरिका में आहिनि ऐं दुनिया जा ख़तरनाक तरीन हथियार बि अमेरिका वटि आहिनि। हिन वक़्तु दुनिया जा बहितरीन डॉक्टर, इंजीनियर, कंप्यूटर जा माहिर इंग्लैंड ऐं अमेरिका में आहिनि ऐं पूरी दुनिया जे अध खां वधीक मुल्कनि खे हथियार खपाइण में बि अमेरिका ऐं यूरोप जा मुल्क सभ खां अॻिभर आहिनि। सो ॻाल्हि इहा कोन्हे त अव्हां केतिरा पढ़ियल आहियो, ॻाल्हि इहा आहे त अव्हां जा मुफ़ाद कहिड़ा आहिनि। थरवासी जेके टिड़क ठॻियनि खां बिल्कुलु आरी आहिनि, मगर हू गुरबत जे ॾुकुर जे चकीअ में पीसजी रहिया आहिनि। हिकु त उन्हनि खे मज़हबी हवाले सां अक़लियत नाले लफ़्ज़नि जी जुठ सहणी थी पए, ॿिए तरफ़ मीडिया में पंहिंजो मौक़िफ़ ठाहिण लाइ वटनि के बरजुस्ता दानश्वर मौजूदु कोन आहिनि जेके उन्हनि जे मौक़िफ़ खे वाज़े करे सघनि। उन्हनि वटि जहाज़ बि कोन आहिनि जो किथां जीन्स पहिरियल ऐं अंग्रेज़ी ॻाल्हाईंदड़नि ऐं ॻिचीअ में कैमरा खणी थरनि जे ॾुखनि खे कैप्चर करण लाइ पोतल कुझु झुड़ियल मुंडमनि जो ख़र्च भाड़ो अफोर्ड करे सघनि। उन करे वरी उन्हनि जी मज़ामत खे वक़्ती रुकावट जो नालो ॾेई थर में पिकनिक पॉइंट बणियल थरनि जे वॾड़नि जे क़बरुनि ते टहक जा वॾा वॾा पड़ाॾा गुंजनि था पिया। उहो हिकु अजीब क़िस्म जो मज़ाक़ आहे जेको कंहिंजे बेवसीअ खे केश कराए उन मथां जिशन मल्हाइण जे बराबरि आहे। दुनिया में हिन वक़्तु कोयले जी तबाहकारियुनि बाबति मुताला थी रहिया आहिनि। दुनिया जा घणा ई मुल्क कोयले जे माहौलियाती नुक़सानात जे करे कंहिं ॿी तवानाईअ ॾांहुं वधी रहिया आहिनि। ख़ुदि अमेरिका, यूरोप, चीन पिणु कोयले ते हलंदड़ पंहिंजा बिजली घरनि ऐं ॿियूं कलूं मिटाए इंसान ऐं माहौलियात दोस्त तवानाईअ ॾांहुं अची रहिया आहिनि। असां वटि जीअं त सियासत में बिजलीअ खे ऐं बिजलीअ में सियासत खे वॾी अहमियत हासिल आहे, उन करे बिजली ठाहिण लाइ कोयले जहिड़ी तमामु वॾी लाली पोप जहिड़ी विथ खां कीअं इनकार करे सघिजे थो। असां वटि कुर्सियूं ऐं वज़ारतूं बिजलीअ जे लोड शेडिंग घटाइण ऐं वधाइण सां सलाह ॾियल आहिनि। सिंध में मदनी वसीलनि खे खोटे कढण लाइ नयूं कॉलोनियूं ठाहियूं वयूं आहिनि जिन में दुनिया जूं हर सहूलियतूं मुहैया कयूं वयूं आहिनि, जिन में तइलीम, सिहत, ख़रीदारी, मर्कज़, रोड, रस्ता ऐं सिक्योरिटी वग़ैरह पिणु उहो सभु कुझु उतां जे मक़ामी माण्हुनि लाइ न बल्कि उते मुल्क जे ॾोरांए इलाइक़े मां नौकरी कंदड़नि लाइ आहे। जेकॾहिं यकीन नथो अचे त अव्हां ॾहरकी, मीरपुर माथेलो, बदीन, जोही ऐं ॿियनि अहिड़नि इलाइक़नि जो सैर सफ़र करे ॾिसो जिते उहे अजगर कॉर्पोरेट कंपनियूं उतां जे वसीलनि खे ढोयो वञनि ऐं बदिले में मक़ामी माण्हुनि खे बुख, बेरोज़गारी, चमड़ी जूं बीमारियूं, क़बीलाई झेड़ा ऐं अमोनिया गैस जे करे साह जूं बीमारियूं तोहफ़े तौरु ॾियनि थियूं। पाणे मालूमात में इज़ाफ़ो थी वेंदो। हिकिड़ो ॿियो मुखालतो जेको अॼुकल्ह तमामु घणो विकिरो थिए थो सो आहे तरक़ीअ जी मुखालिफ़त। सिंध जीअं त घणनि शयुनि में ॿियनि सूबनि खां पुठिते आहे, जंहिंमें रोड, रस्ता, इस्पतालूं, स्कूल ऐं बुनियादी सहूलियतूं वग़ैरह अची वञनि थियूं। तंहिं करे उतां जे मैदनियात ते हथ साफ़ कंदड़ कंपनियुनि जो उहो मौक़ुफ़ आहे त उन्हनि खे तरक़ीअ जी रुकावट जी घणी मज़ामत खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हालांकि हक़ीक़त उन जे बिल्कुलु उबतड़ आहे। सिंध खे ख़ुशहाल ऐं सुखियो सुताबो ॾिसणु भला कंहिंजो ख़्वाबु कोन आहे। कहिड़ो उहो ज़ालिम आहे जंहिंखे पंहिंजे मिटीअ खे सोन थियण ते एतिराज़ आहे। सिंध सुखी सताबी थी वञे, सिंध में को बि रोड हादसो न थिए, सिंध में को बि माण्हू दवा लाइ तड़पी न मरे, सिंध में पुलिस गर्दी ख़तम थी वञे, सिंध में हर तरफ़ वण ऐं गुल बूटा हुजनि, हिते हर हिकु विख ते कारखाना ऐं फैक्ट्रियूं हुजनि ऐं
उते हर सिंधीअ खे पंहिंजे क़ाबिलियत मुताबिक़ नौकिरी झटि मिली वञे त कहिड़ो मक़ामी माण्हू आहे जेको अहिड़ी तरक़ीअ जा ख़्वाब कोन ॾिसंदो। पर ही जंहिंखे अव्हां तरक़ी चई रहिया आहियो इहा चंद सरमायादारनि जी ख़ानदानी तरक़ी आहे ऐं इहा तरक़ी सिंध जे थर जी तरक़ी कोन आहे। तरक़ीअ जे नाले में अव्हां न्यू कॉलोनियल ऐं न्यू लिबरल नज़रियनि खे कमु आणे मक़ामी वसीलनि जी फुर लुट करे उन्हनि जी भींग करे ॾुखोयलनि खे वेतर ॾुखो करे उन्हनि जी कमज़ोर हॾनि तां मांस रोड़े पंहिंजे दस्तरख़्वान जे रौनक वधाइण खे तरक़ी चओ था। इहो तरक़ी हिकु मख़सूस क़िस्म आहे जंहिंसां किन इलाइक़नि किन मख़सूस माण्हुनि खे त तरक़ी मिली सघे थी, पर आम माण्हुनि मक़ामी माण्हू उन मां ख़ुशहाल थिए ईअं बिल्कुलु न आहे। सिंध में औरतुनि जी हालत नाइजीरिया खां पुठिते पियल आहे जेका काल जी रिपोर्ट आहे। नाइजीरिया जेको तेल जे ज़ख़ीरनि में दुनिया जो तमामु घणो लाभाइतो मुल्क आहे ऐं उन ते केतिरनि ई मुल्कनि जी अखि आहे, पर उते सिहत ऐं ख़ुराक जी बदतरीन हालत आहे। अहिड़ी तरह चंद औरतुनि खे डंपर जे ड्राइविंग सेखारे अवां औरतुनि जे हक़नि जी अदायगी करे वञी सुम्हिया पंहिंजे घर, ईअं कोन आहे। सिंध में अॼु बि औरतुनि सां तमामु घणी बुरी हालत आहे। ॻोठ हुजे या शहर, ॿिन्ही जायुनि ते औरत वॾी तज़लील ऐं तशदुद जे घाणे में पीसजी रही आहे। इहा काल जी अख़बार जी ख़बर आहे त सिंध जे कंहिं शहर में हिकु औरत पाणी दॿे मथां कपिड़ा धोईंदे उन में तिरकी किरी ॿुॾी मरी वई। हालत इहा आहे जो 21 सदीअ में असीं ग़ुरबत जे खाईअ में किरिया पिया आहियूं। असां वटि तरक़ीअ जो को ऑपरेटो नज़र कोन आहे बल्कि कंपीटीटो नज़रियो आहे। असांजी मुलाक़ात थिए बि थी त वॾनि वॾनि शॉपिंग मॉल्स में न की कंहिं कंप्यूटर जी बहितरीअ लाइ घोड़ाणे डैम जो पाणी जेको हींअर खां ई थर जे इकोसिस्टम लाइ तबाहीअ जो सनियो खणी पहुतो आहे। कंपनी सरकार पंहिंजे ख़र्च बचाइण लाइ कुदरती भिटुनि विच में थरनि जी ज़िंदगी खे कोयले जी खाणियुनि मां निकिरंदड़ किने पाणीअ में साड़ण जा सांभा करे रही आहे। 2 बिलाकनि जी खोटाई थी आहे, ॾहाको खनि रहनि पिया। सोचियो त बाद में छा थींदो। बहितर उहो आहे त हू जेकी 2 सालनि खां वठी एहतिजाज ते वेठल आहिनि उन्हनि सां के मुयसर ॻाल्हियूं करे उन्हनि जी ॻाल्हियुनि खे ॿुधो, उन्हनि जे मुतालिबनि ते गौर करियो जंहिंसां को हल निकिरी सघे। रुगो अवां वारो वखर कोन विकिरो थींदो। किथे अवां जी हिमायत कंदे कंदे ही कोयलो उन्हनि अज़ीम दानिशवरनि जा हथ न जलाए छॾे जिन जो दिमाग़ कोयले जी लालच में अॻी जली चुको आहे। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में ही मज़मून सिंध जे मदनी वसीला ऐं ख़ुशहालीअ वारो ख्वाब जेको तहरीर थियल हो शौकत लोहार जो अवां जे समातुनि ताईं पहुचायोसीं। हाणे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन